ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 7 अध्याय में ॾिठो हो त श्री नारायण जी जी आज्ञा सां देवता ऐं दैत वञी वासिंग नाग खे कोठे अचनि था। तंहिं बाद भगवान कच्छप अवतार धारण करे मंदराचल पर्बत के पंहिंजे पुठीअ ते रखनि था। जंहिंखां पोइ देव ऐं दैत ॿई मिली करे मंदराचल पर्बत खे विलोड़ण लॻा। ऐं मंदराचल पर्बत खे विलोड़ण वक़्तु जेका वस्तु सभिनी खां पहिरियां ई निकिती उहा हुई ज़हर। उहो ज़हर जंहिंखे को बि देव या दानव स्वीकार नथे करे सघियो, जंहिंजे प्रताप ऐं गर्मीअ जे करे हू सभु डिॼण लॻा ऐं सभु जीव सड़ण लॻा। तॾहिं नारायण जीअ जी आज्ञा सां देवताउनि ऐं दैतनि वञी श्री महादेव जीअ खे वेनती कई त हू उन ज़हर खे पी छॾीनि। तॾहिं महादेव जी नारायण भॻवान जीअ जी आज्ञा सां उन ज़हर खे पंहिंजे कंठ में धारण कयो ऐं नीलकंठ जे नाले सां हिन जगत में मशहूर थिया। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जो 8 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे कामधेनु गऊ ऐं अमृत जो समंदर मां निकिरणु। श्री सुखदेव जी चयो त हे राजा, वरी जॾहिं देवता ऐं दैत परमेश्वर जी आज्ञा सां समंदर खे विलोड़ण लॻा, तॾहिं ॿिए दफ़े कामधेनु गऊ तमामु सुंदर समंदर मां निकिती। तॾहिं नारायण जी चयो त हिन कामधेनुअ खां जेका संसारी वस्तु घुरिबी सा मिलंदी। इहो ॿुधी देवताउनि ऐं दैतनि उहा खणणु चाही। तंहिं ते वेंकटनाथ चयो त उहा गांइ ब्रह्मण ऐं रकेश्वर खे ॾियणु घुरिजे, छो त हू बनवास करे फल फूल खाई राति ॾींहुं हरि भॼन कनि था, जंहिं करे विहांउ वक़्तु या यज्ञ वग़ैरह में उन्हनि खे राजाउनि खां भिख्या घुरणी पवे थी। तंहिं करे हीअ गांइ ब्रह्मण ऐं रकेश्वरनि खे ॾियणु घुरिजे। हीअ उन्हनि वटि रहंदी जीअं त हू बेफ़िक्र थी परमेश्वर जो ध्यानु ऐं भॼन सुमरन वग़ैरह कनि। वेद शास्त्र में बि ईअं लिखियलु आहे त जॾहिं माण्हू पंहिंजे मतिलब वास्ते को कमु करे त उन फ़ाइदे मां पहिरियां ई कुझु ब्राह्मण खे ॾिए, जंहिं करे संदसि कमु आसानीअ सां पूरो थींदो। ईअं चई श्री नारायण जी उहा गांइ विशिष्ट दुर्वासा ऐं ॿियनि रकेश्वरनि खे ॾेई चयो त तव्हां ही गांइ देवलोक में रखो। जॾहिं ब्राह्मणनि ऐं रकेश्वरनि खे कंहिं शइ जी घुर्ज पवे तॾहिं हिन गांइ खे पंहिंजे आस्थान ते आणे खेसि उहो पदार्थ घुरी वठिजो ऐं वरी गांइ खे उते पहुचाए अचिजो। तंहिंखां पोइ वरी समंदर विलोड़जणु शुरू थी वियो। तॾहिं श्री नारायण जी चयो त अॻिते जेके समंदर मां निकिरे तंहिं मां हिकिड़ी शइ दैत ऐं हिकिड़ी देवता खणनि। टी दही उच्च शर्वा नाले गौरो सफ़ेद रंग जो तमामु सुहिणो निकितो। तॾहिं दैतनि चयो त हे गौरो राजा बलीअ जे चरण लाइक़ु आहे। श्री नारायण उहो गौरो दैतनि खे ॾिनो। चौथें दफ़े ऐरावत हाथी सफ़ेद चईं ॾंदनि वारो निकितो जो देवताउनि खयो। तॾहिं दैतनि चयो त हाथी असांखे ॾियो ऐं गौरो मोटाए वठो। नारायण जी चयो त इहा ॻाल्हि मुक़ररु थी वई आहे, तंहिंखां फिरणु न घुरिजे। पंजें दफ़े कौस्तभ्य मणि तमामु तेजवान ऐं महासुंदर निकिती, जा श्री नारायण चयो त मां खणंदसि। जॾहिं दैतनि ऐं देवताउनि ख़ुशि थी चयो त भले खणो, तॾहिं त्रिलोकीनाथ उहा मणि पंहिंजे गले में पाए छॾी। छहें दफ़े पारजात नाले हिकिड़ो वणु निकितो। तॾहिं श्री नारायण चयो त
हिन कल्प वृक्ष खां जेके घुरंदा सो मिलंदो, उहो दैतन खयो। जेकॾहिं को पुछे त उहो वण इंद्रलोक में कीअं वियो, ॼाणणु घुरिजे त जॾहिं 14 रतन निकिरण बाद देवताउनि ऐं दैतन जे विच में लड़ाई थी, तॾहिं देवताउनि दैतन खे जीते उहो कल्प वृक्ष देवलोक में खणी आया। 7 दफ़े रंभा नाले अप्सरा महासुंदरी खीर सागर मां निकिती। उहा कंहिंखे बि न मिली, वेश्या थी रही। 8 दफ़े लक्ष्मी महासुंदर ऐं तेजवान चङा गहना ऐं कपिड़ा पाए, साॼे हथ में कंवल जो गुल ऐं खाॿे हथ में माला खणी समंदर मां निकिती। उन जो रूप ॾिसी श्री नारायण खां सवाइ सभिनी देवताउनि ऐं दैतन मोहिजी समंदर मां निकिरी समंदर खे विलोड़ण छॾे ॾिनो ऐं उन जे चौधारी बि चवण लॻा त उहा असां खणंदासूं। तॾहिं लक्ष्मी चयो त मूंखे को बि ज़बरदस्ती नथो खणी सघे। जंहिं में सभई गुण हूंदा तंहिं वटि बि मां पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि रहंदसि। मुंहिंजे अॻियां दैत ऐं देवता सभु हिकु जहिड़ा आहिनि। हाणे तव्हीं दैत देवता तपस्वी रकेश्वर ब्रह्मण गंधर्व ऐं ॿिया सभई पंहिंजे पंहिंजे पंगत ॿधी वियो त पोइ जंहिंखे मुंहिंजो मन चाहींदो तंहिंखे गले में जयमाला विझी उनखे पंहिंजो पति कंदसि। जॾहिं लक्ष्मीअ जे चवण मूजिबि सभई कतार ॿधी बीठा, तॾहिं लक्ष्मी पहिरियां ई दैतन खे ॾिसी चयो त हिननि माण्हुनि जो राज सदाईं क़ाइमु न आहे, बल्कि सदाईं अभिमान में रही पाप कनि था। तंहिं करे हिननि जी संगत करणु न घुरिजे। वरी तपस्वियुनि ऐं रकेश्वरनि ॾांहुं निहारे चयो त ही माण्हू महाक्रोधी आहिनि, थोरे ई अपराध करण ते वॾो श्राप ॾियनि था। वरी ज्ञानियुनि खे ॾिसी चयो त हे माण्हू नेम ऐं आचार सां न रही पंहिंजो मन घुरियो कमु कनि था। वरी देवताउनि खे ॾिसी चवणु लॻी त हे निर्बल आहिनि। जॾहिं मथनि का तकलीफ़ अचे थी त श्री नारायण जी शरण में वञी उन खां मदद घुरनि था। तंहिं करे मां हिननि खे बि क़बूल नथी करियां। तॾहिं पृथ्वी माता तमामु सुंदर रतन सां जरियल सिंघासन आणे उनखे लक्ष्मी माता खे विहारियो ऐं गंगा जमुना नर्मदा वग़ैरह स्त्री रूप थी सोन जे कलशनि में पंहिंजो पंहिंजो जल आंदो। कामधेनु गऊ खीर दही छेणो गोंत ऐं गिहु मिलाए 5 गिह ठाहियो ऐं तीर्थनि जे जल सां लक्ष्मीअ खे सनानु करायो ऐं तमामु उत्तम गहना ऐं कपिड़ा पहिराए लाइक़ु सिंगार करायो। तॾहिं लक्ष्मी ब्रह्मा खे ॾिसी चयो त ही ॿुढो आहे। इंद्र वरुण ऐं कुबेर देवता खे ॾिसी चयो त हिननि सभिनी खे 8 ई पेर पंहिंजी पदवी वधाइण जी इच्छा रहे थी। वरी लोमस ऐं ॿियनि रकेश्वरनि खे ॾिसी चवणु लॻी त हिननि छोकिरनि जी एॾी वॾी उमिरि आहे जो केतिरा ई ब्रह्मा पैदा थी संदन साम्हूं मरियो वञनि, सो वॾी उमिरि थियण ते अशुभ कर्म कनि था, मौत खां बि नथा डिॼनि। जंहिं मौत जे डपु रखण करे निर्बल थी आदमीअ खां बुरो कर्म नथो थिए। वरी लक्ष्मी माता श्री नारायण जी जे रूबरू वञी उन जे रूप तेज ऐं बल ऐं गुणनि खे ॾिसी चयो त सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जे 8हें अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।